कश्मीर भरिसां ॻोठ मोहम्मद मूसा नाइच मां 3 ॾींहनि अॻु अगवा थियल मोहम्मद मूसा नाइच ऐं फिज़ा नाइच बाज़ाबिला नाइच बिरादरीअ पारां नादरा चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी अॻुवाणी रजब नाइच, फारूक नाइच ऐं ॿियनि कई, जिते जस्कम कारकुननि ऐं शहरियुनि बि वॾे अंग में शिरकत कई। मुज़ाहिरे दौरान मुक़विजी बाज़ाबिला नारा हंया विया। रजब नाइच जो चवणु हुयो त पुलिस नाकाम थी वई आहे। नाइच बिरादरी खे टारगेट करे नौजवाननि खे अगवा कयो पियो वञे। फारूक नाइच जो मुतालबो हुयो त कचे में वेठल धाड़नि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वञे। मुज़ाहिरनि हुकूमत खां मुक़विन जी फौरी बाज़ियाबी जो मुतालबो कयो। अज बिल्कुल इन मस मौजूद आहियूं कश्मीर और अलमदार चौक पर बाडी अग जो है नैच बिल्डर जो मुकवी जो 45 अगवा चुका हुआ अज जो है जिसकम पर जो है एहतजाज कर रहे हैं। अच एहतजाजन से गाल बोल उन छा चवणा है। मुसलसल जुल्म ज्यादतियुनि जो शिकार नैच बिरादरी ॾिसो त ॿियों ॾींहुं या नैच बिरादरी जा 2 नौजवान रस्ते वेंदे खंभिजी गुम किया विया आहिनि। रियासती इदारा, मुल्क जो कानून, पुलिस, लॉ एनफोर्समेंट सब ख़ामोश आहिनि। मुसलसल जुल्म ज्यादतियुनि जो शिकार असां नैच बिरादरी कारोबारी पढ़ियल लिखियल तबिको आहियूं। असांखे जेको आहे सो जुल्म ऐं जबर जो निशानो बणायो थो वञे। असां रियासती इदारनि खां, CM सिंध खां, अपर हाउस खां, लोअर हाउस खां, आर्मी चीफ पाकिस्तान का गुज़ारिश था क्यों था कच्चे में रहंदड़ धाड़ेल, पक्के में रहंदड़ धाड़ेलनि जे सहूलियतकारनि खे नत विधी वञे। अगवा गर्दी ऐं धाड़ेल कल्चर जो ख़ात्मो आंदो वञे। नैच बिरादरी जा मुग़वी आहिनि उन्हनि खे बाज़ियाब करायो वञे। असांखे सुख जो साह खणण ॾियो। असां मजबूर मज़लूम कारोबारी शख़्सियतूं आहियूं। असां नथा चाहियूं को ॾपेड़ थिए। असां ज़ुल्म ज़्यादतियुनि जो शिकार आहियूं। रियासत खे अनारकी तरफ़ न बल्कि अवाम जी भलाई तरफ़ वञणु खपे। माण्हू मुसलसल ज़ुल्म जबर जो शिकार आहिनि। हर आए रोज़ दाड़ा चोरियूं वारदातूं, माण्हू खंभण वारो कारोबार हले थो। अगवा इंडस्ट्री बंदि थियणु खपे। जेको अगवा वारो कारोबार आहे मासूम ऐं मज़लूम शहरी जेके खंभनि था। असां CM सिंध का, IG सिंध का, आर्मी चीफ का, PM पाकिस्तान का गुज़ारिश क्यों था, लॉ एनफोर्समेंट इदारनि खां घुर क्यों था, अमन बहाल कयो। जेके माण्हू आहिनि मुग़वी आहिनि उन्हनि खे बाज़ियाब कयो। जेके धाड़ेलनि जा सहूलियतकार कच्चे ऐं पक्के जा धाड़ेल उन्हनि खे जेको आहे सो कानून जे कटेरे में हाणे उन्हनि जो इहो कयो वञे, कैफ़रे किरदार ते पहुचायो वञे। अदा मुसलसल कश्मीर जी नैच बिरादरी सां जुल्म थिए थो। तक़रीबन 8-9 माण्हू असांजो अगवा थिए थो। हर चक्कर असां सां जुल्म आहे। भत्ता आहिनि, भतनि जूं काला आहिनि, पर्चियूं आहिनि, अगवा आहे। इदारा कुझु बि नथा करनि। असांजो एहतिजाज आहे, असांजा नौजवान आहिनि, असांखे बाज़ियाब कराए ॾियो, असांखे अमन ॾियो। बसि आइंदा लाइ अमल उहो जॾहिं वक़्तु ईंदो पोइ ॿुधाईंदासीं। हर आए ॾींहुं धाड़ा, पर्चियूं ऐं काफ़ी माण्हू हितां लॾपलाण करे शुरू करे ॾिनो आहे। ठीकु आहे। असांजो मुतालबो इहो आहे जल्द खां जल्द असांजा मुग़वी बाज़ियाब कराया वञनि त जीअं असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। चूंडियल नुमाइंदनि खे जेको आहे त तव्हांजो कश्मीर आहे तव्हांजी ज़िम्मेवारी आहे। ठीकु आहे। तव्हां बराए महिरबानी तव्हां जेको आहे त तव्हां कबीले जा सरदार आहियो, तव्हां कश्मीर जा मालिक आहियो, तव्हां पंहिंजी आवाम खे पंहिंजे हथ में विझो। ईअं न आहे जो सुभाणे हर माण्हू शरीफ़ माण्हू जेको आहे त इन शइ ते अची वञे। असां रिक्वेस्ट कयूं था सरदार साहब खे ऐं अलीजान ख़ान मज़ारी MNA साहब खे, MPA हाजी अब्दुल रऊफ़ खोसे खे त महिरबानी करे असांखे अमन अमान खपे ऐं असांखे मजबूर न कयो वञे। तव्हांजी ज़िम्मेवारी आहे, कश्मीर जो अमन तव्हांजी ज़िम्मेवारी आहे। त महिरबानी करे तव्हां अमन करायो, तव्हांजी इज़त आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।